अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भली का रिपोर्ट महरान चांडियो गोट गाबिर मसण जे रहवासियुनि पारां गोट खे बुनियादी सहूलतूं न मिलण ख़िलाफ़ इम्तियाज़ अली मसण, आबिद मसण, वसीम मसण ऐं ॿियनि जी अॻुवाणी में गोठ अंदरि एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते ॻोठाणनि मीडिया ॿुधाईंदे छो त असांजे यूसीए जो चेयरमैन बशीर अहमद जूणे जो हर दफ़े असां सां वाइदा करे असां खां वोट वठी इलेक्शन में खटे वेंदो आहे, पर जॾहिं हू चेयरमैन जी कुर्सी ते विहंदो आहे त हू असां सां कयल समूरा वाइदा विसारे छॾींदो आहे। हिननि चयो त हिन वक़्तु असांजे ॻोठ खे न त ड्रेनेज सिस्टम जी सहूलियत आहे, न ई असांजे ॻोठ में को रोड रस्तो ठाहिरायो वियो आहे, जंहिं सबबु असीं ॻोठाणा सख़्त तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हिननि चयो त बशीर अहमद जूणे जो असांजे यूसीए जो चोथों भेरो चेयरमैन चूंडियो वियो आहे। हिननि एमएनए नज़ीर अहमद बुगियो, एमपी आदिल इल्ताफ़ ख़ान उनड़, ज़िला लाड़काना चेयरमैन एजाज़ लगारी, जिन खां मुतालबो कयो त नोटिस वठी असांजे ॻोठ खे बुनियादी सहूलतूं ॾियारियूं वञनि। ॿी सूरत में असांजो ही एहतजाज वारो सिलसिलो जारी रहंदो।